इस्लाम कोर्ट जे फुड गोदाम ते हुकूमती थिरनि ऐं बासरनि पारां कयल कब्ज़ा जीअं जो तीअं बरक़रार आहिनि, पर रेवेन्यू डिपार्टमेंट समेत वास्तेदार इख़्तियारनि तरफ़ां मीडिया में बार बार ख़बरूं अचण बावजूदि कंहिं बि क़िस्म जो को बि एक्शन न वरितो वियो आहे। इन सिलसिले में ज़रियनि जो चवणु आहे त शहर जो फुड गोदाम 200x300 जे एरिया ते मौजूदु आहे, जंहिं ते ॿियनि बासर धुरनि जे कयल कब्ज़नि सां गॾु PPMN डॉक्टर महेश कुमार मलाणी जो कब्ज़ो पिणु शामिल आहे ऐं डॉक्टर महेश कुमार मलाणी कब्ज़े कयल पंहिंजी जाइ ते हिकिड़ो बंगलो बि ठाराए छॾियो आहे, जेको इस्लाम कोर्ट में मलाणी हाउस जे नाले सां मशहूरु आहे। ज़रियनि मूजिबि मलाणी जो जिते बंगलो ठहियल आहे, उन प्लाट ते असल में PP तालके इस्लाम कोर्ट जे अॻूणे सदर हाजी अलानो बजीर जो कब्ज़ो थियल हो, जेको कब्ज़ो इंतिज़ामिया ख़ाली कराए रही हुई त अलाने बजीर इहो गोदाम वारो प्लाट मलाणियुनि खे गिफ्ट करे ॾेई छॾियो, जंहिं ते पोइ मलाणियुनि बंगलो ठारायो। ज़रियनि मूजिबि कुझु वक़्तु अॻु फुड गोदाम जी चौदीवारी जो ठीको पिणु मंज़ूर थियो हो, पर गोदाम जी टोटल 99,000 स्क्वायर फुट ज़मीन मौजूदु न हुअण ऐं कब्ज़नि सबबि इहो कमु अॼु ॾींहुं ताईं रोलड़े जो शिकार आहे ऐं मुकमल थी न सघियो आहे, जॾहिं त चयो वञे थो त बासर ठेकेदार कामोरनि सां मिली भगत करे चौदीवारी जो ठीको कागज़नि में मुकमल ॼाण आहे, बिल वग़ैरह सभु कढाए हड़प करे छॾिया आहिनि, पर वास्तेदार इख़्तियारियूं मज़कूरनि मामलनि ते ख़ामोश तमाशाई बणियल ऐं कुझु बि कुशण लाइ तयारु न आहिनि। ॿिए तरफ़ ज़रियनि मूजिबि फुड गोदाम ते बासर धुरनि जे कयल कब्ज़नि ख़िलाफ़ मीडिया में बार बार ख़बरूं अचण खां अलावा मक़ामी फुड इंतिज़ामिया पिणु कब्ज़ा ख़ाली कराइण लाइ वास्तेदार इख़्तियारी वारनि खे दरख़्वास्तूं कयूं, पर वास्तेदार इख़्तियारी वारनि मलाणी समेत कंहिं बि कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ अञा ताईं को बि एक्शन न खयो वियो आहे। हितां जे रहवासियुनि सिंध जे वॾे वज़ीर समेत रेवेन्यू मिनिस्टर ऐं ख़ोराक वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त इस्लाम कोर्ट वारे फुड गोदाम ते PPMN डॉक्टर महेश कुमार मलाणी समेत जिन बि बासर धुरनि पारां कब्ज़ा कया विया आहिनि, इहे हिकदमि ख़ाली कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।